मोए अंगूठे के मार पावे माई सब पैसा खणी आयो ने इनके धाणी मुंहिंजा लाह पटिजी विया आहिनि अल्लाह साईं किथे मुर्शिद हींअर वञा त मुंहिंजा पैसा ॿ निकिरी पवनि त मां पंहिंजा कपिड़ा लटा वठां घर जा बचनि जा पंहिंजा वठां ऐं अल्लाह साईं किथे मुर्शिद साईं किथे मुंहिंजी मदद कर ऐं माई सभु खणी आहियूं 20-30 ॼणियूं जेके मुंहिंजी जोड़ जूं हुयूं माई सभु खणी आहियूं आउं त अंगूठे जे फिगर जे करे परेशान आहियां अल्लाह साईं मूंखे अंगूठो मुंहिंजो सवलो कर आयदी सुखा खुश छा कयां अल्लाह साईं करे त मुंहिंजा फिगर लॻे ॿियूं वीचारियूं मायूं खणी आयूं आहिनि मां त भला सोचां पई त भला को पतो मिलियो त भला हिनखे थोरो रखियां त मुंहिंजो अंगूठो सही फिगर लॻे त मूंखे 12,000 मिलनि दिया तो वही सिकरे मुर्शिद का धागो वटे मुंजो भी कोन थे लगो फिगर वो मुके धागो वटे नहीं तो पो मुंजो धागो अंगूठे में पातो तो मुंजो फिगर लग गयो आ तो 12,000 खणी आई थी बस अदी दुआ कर मुर्शिद साईं सणाई करे इनके के जी रख लिया ये दिखा की ओनी अटके अयदी बसर पयणा लीमा अलग अलग 10 बिकात बना अंगूठो लगे तो फिगर लगे तो मुझे 12,000 निकलंदी छा कया नडड़ा बच्चा तो माई भूख थी मरा बसर के तो उछलाई मुर्शिद जो धागो गद ते इंशाल्लाह हिनरी पैसा अची वी अम्मा आई सच थी चई हां माई रना छा पई करी मानी बच्चा भूख भी लगे भूख लगी 4 रुपया दे शाम जा ए बुआ ओ मुझे फिकर कोन लगे ॾिसी कोन मां अंधो आई ॾिसी कोन बसर पियाणा ओ बसर छला पियाणी नी के आई अंगूठो लगा दो सोलो लगा दो अरे छडनी के तो अरे तो बसरण ली तो छा कया मला बसरण मन मुझे डोकड़ा में करन फिकर लगे मानी 50 तखा भूख लगिया मां पैसा खणी जा तो पो विंदो नी हिसा 4 रुपया दे तो हां बस 8 कलाक में वाई तो इंद कुछ लियो बसर ठीक मई केरा ए मुझे कुर बावारी पाड़े दी हां बसर मानी 50 मार कोई 4 रुपया दे अल्लाह बार लगे छिंदी हां छिपे आम उठा रगड़े से मार खुदा जी हां मो बस कर दी ना तू धागो बदिन पैसा शाम अभी जमा तो ये धागो वाली छला भी बदी से अब भाई हिजर बदन दी था तो शाम पैसा मिलंदा सी मुर्शिद जो धागो आ हमके मिलिया नता अच्छा धागो बदाम थे भी पैसा हां पैसा शाम में मिलंदा से यो करो मुर्शिद आड़ो ई बाबा साईं धागो हम थे बदलना पैसा ना चल हां मिनट में अची विंदा हमके भी बद वाला मासी तो मुझा पैसा बचन नहीं अब माइन जो मर्द नहीं बदलदा तो मासी मना हण खणा माई हण खण ते हिजर बदन जब शाम पैसा आया ला तो खुश हो गया दिया वन्या अरे ओ तो भला मार पे धागो बदी ने अरे तो मानी बचा ने आधी 12,000 ला करे सर लीमा बच्चों की ते लीमा के वठी दे कोई बसर वाले आई मां पे कर दे 50 मानी 50 भागा दी बदन मार पे खोर करे मारो तो 12,000 कम न को अजा मुर्सन जो चवण कयो न को जो घर बारन जी रहो सच तो करे मतलब 12,000 के 12,000 कमाई वसी खाई वसी खोर करे मर थाका थी बदे बमन बचा वन्या थी मोआ डर जा किन करे थी मोआ ओए होए मोए